लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अज जो दोहो। धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होए। माली सींचे सो घड़ा, ऋतु आए फल होए। इन जो मतलब आहे कि असां सिंधी झूलेलाल साईं जे मथां विश्वास रखूं त असांजा कम धीरे धीरे ज़रूर थींदा। पर माली हिकु गॾु 100 घड़ा पाणीअ जा वण में विझे थो त फल ओॾी महिल ई कोन ईंदो, पर फल उन जी ऋतु में ईंदो। ईअं ई लाल साईं बि असांखे सभु कुझु समय ते ज़रूर ॾींदा। सवाल पहिरियों, लोहाणा समाज भॻवान झूलेलाल खे कहिड़े नाम सां मञंदा आहिनि? ए ज़िंद पीर, बी उॾेरोलाल, सी दरियालाल, डी अमरलाल। हिन सवाल जो जवाब ॿिए वीडियो में मिलंदो। हिन सवालनि जो जेको वधीक सही जवाब ॾींदो उनखे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। हिन सवालनि जो जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। नचो नचायो।